कुछ वक्त आराम करण दो। असां खे को बि एतिराज़ न। तूं खोले ते वेही आराम कर। पर हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ वाहिद। जेकॾहिं न टाइम ते न पहुतासीं ऐं बहादुर खान उतां वापसि मोटी वियो त तोखे कुझु ॾींहं अञा बि असां वटि क़ैद में रहणो पवंदो। हा हलो साईं हलो। तूं त पंहिंजी आज़ादीअ लाइ जेल बि भोगी वेंदी पर मूंखे इहो त ॿुधाए जॾहिं कंहिं बेकसूर खे नाक बंदि कंदा आहियो तॾहिं उन वक़्तु इहो सोचींदो आहियां त हुनजे दिलि मां कहिड़ियूं बददुआऊं निकिरंदियूं आहिनि। हा ही जेको कुछ हिन सां थिए पियो इहो सभु कुझु ग़रीबनि जी बददुआनि जो नतीजो अथसि। हाणे वापसि वेंदो न सुधरी वेंदो। न नवाज़ न। ही कुत्ते जे उन पुछ जी आ अथई जंहिंखे नड़ में 12 महीना रख त बि सिधो न थिए। ही नांग थी नांग। ऐं नवाज़ तो कॾहिं नांग खे सिधो हलंदे ॾिठो आहे? हा न खान नांग कॾहिं बि सिधो थी नाहे हलियो। पोइ बि हलण वक़्तु नांग खे वड़ वकड़ हूंदा आहे। नवाज़ हिननि जो बि मिसाल नांग वारो अथई। हिननि सां केॾो बि सिधो छो न हल पर ही कंहिंसां बि सिधो न हलंदा। ही डंकण खां सवाइ कंहिंखे बि ज़िंदा कोन छॾींदा। तॾहिं त चवंदा आहिनि पुलिस न दोस्त फिफड़ न गोश्त। बहादुर खान ही तव्हांजा हमरा ही तव्हांजी अमानत। ठीकु आहे तव्हां हाणे हली सघो था। बहादुर खान असांजो हमरा कहिड़े वक़्त ताईं असां वटि पहुची वेंदो? मां राति कंहिं बि टाइम तव्हांखे फ़ोन कंदुसि। पंहिंजे हमराह खे बात सलामत मुंहिंजी औताक खां वठी वञिजो। हाणे तव्हां हलो मूंखे पंहिंजो कमु करणु ॾियो। ठीकु आहे बहादुर खान। बालू ओ बालू। हुकुम सरकार बालू पाण बाया दुखी पए त दुख बस हाणे बस हिन हमराह जा मुंहुं खोल ऐं हथ खोले। बालू हमरान के कमरे में वठी वञ बिहार मानी खाराइनि। बहादुर खान एतिरी तलब न आहे जेकॾहिं निकिरणु चाहियो त। एतिरी जल्दी भी ना है। तमाम मानी खाओ आराम कयो पोइ हलूं था। अचो अचो बाबा साईं बिस्मिल्लाह। बालू हिननि खे वठी वञ। अचो बाबा साईं अचो बिस्मिल्लाह। छोरी निकल तुम मां चवंदी निकल। माई तोखे त ख़बर आहे त रहमत का निकरण वारी कोने। पोइ अजायो वातणी छो थी मुंहिंजो मग़ज़ ख़राब करी छो त रहमत रुसे त रब मञाए ॿिए जी जाइ नाहे। अदी ओ मुंहिंजी मिठड़ी भेण तूं इन्हीअ खे कन ई न ॾे। अदी रड़ियूं करे करे कननि में कपे विझण ते मजबूर करे छॾियो अथई। अञा चवे थी त कन न ॾियां। असांजे हवेले में असांजो ई सुकून बर्बाद कयो थी ऐं वरी कननि में कपड़ा। हल त हल नथी चवाए त वरी वञी मथे न चढ़ंदी। मुंहिंजे ई घर में अची मुंहुं मथां रोब। ही घर सिर्फ़ तुंहिंजो कोन्हे पर मुंहिंजी भेण जो बि आहे। अदी खुदा के मन तू ही खणी माठ कर। छो माठ कयां जेसी ताईं मां हिनखे तड़े न कढंदसि न। ॾिसो था पंहिंजी दादरीअ खे मुंहिंजे घर में मूंखे ई तड़े कढाए। ही छा आहे सोणी
सही यो मां तो सनाया छोकरी तू बड़ी बात बंद रख सोनी तू जवाब दे अधे मां पंहिंजे मुंहं सां ते वेठासीं सकीना अजायो अची गोड़ कयो आई मुठियस छोरी मुंह मथा कूड़ ॻाल्हाईंदे शर्म बि नथो अचे ये नमूना छॾियो सिधी ॻाल्हि कयो दरअसल ॻाल्हि छा आहे मां अची ते बीठस त इहा छोरी मुंहिंजे ई घर में मूंखे तड़े पई कढे न सही न तव्हां पंहिंजी अखियुनि सां सभु कुझु ॾिसंदा आया आहियो मां अञा कूड़ी आहियां ऐं ही सचियो त पोइ मूंखे घुटो ॾेई मारे छॾ मूं तव्हांखे घणा दफ़ा चयो आहे त हिन हवेली में न अचो सम्झायो मां त नहीं थी कर हल निकल हल हाणे तू असांजी ना ही नहीं हाणे मां हिन हवेली में कॾहिं पैर बि कोन रखंदसि अम्मा मूंखे सही चयो तू उॾे न वञ अजाए पंहिंजी बेइज़ती कराईंदी पर मां त पंहिंजी भेण जो घर सम्झींदी हुयसि त घड़ी खन कचहरी करे अचां पर मूंखे इहा ख़बर न हुई त मां हितां पंहिंजी बेइज़ती कराए वेंदसि मिलियो दिल खे सुकून थी हाणे ख़ुशि तूं त पाण खे मोहबती माण्हू सॾाईंदे ऐं तोखां औरत जी इज़त करणु विसरी वई आहे मां बि हाणे हिन घर में न रहंदसि मां ही घर छॾे हली वेंदसि त मुंहिंजी का बि इज़त न आहे ऐं मां सच पई चवे त तूं मूंखे हिते पंहिंजी मिल्कियत बचाइण लाइ वेठी आहीं मिल्कियत बचाइण लाइ छापियो क्या सुठो तो करे जे इएं न करे न त पंहिंजे दिल खे सुकून ई न मिलंदो जे इहो ई सभु कुझु सुठो आहे त पोइ सभ खां पहिरीं घटो ॾेई तुंहिंजो साथ छो न कढां जे मूं जहिड़े मोहबती माण्हूअ खे बि जल्लाद बणाए छॾियो आहे सर अञा त का बि चुरपुर नज़र कोन पई अचे पूरे ख्याल सां जीअं बहादुर खान जी गाॾी ॻोठ खां ॿाहिरि निकिरे त मूंखे ॼाण ॾिजो ओके सर
जे सिर ॾे ख़ैर हुजे। झलियो हुमाए न, झलियो हुमाए त हवेलीअ न वञो पर मुड़िया हाणे पंहिंजी बेइज्जती कराए अचे मुंहिंजे आॾो थी मिसके। बंदि कर इहो मिसको त कढाए न तारा। बेइज्जती थी आहे इन्हे में कहिड़ी ॻाल्हि आहे? बेइज्जती थियण का नई ॻाल्हि त कान्हे। इहा त तव्हांजी रोज़ रोज़ थींदी आहे। माई पंहिंजे वात खे बंदि रखो पंहिंजे वात खे, न त इहा जुती ॾिसे थी हीअ वात में विझी मथां पटी ॿधी छॾींदीसांइ। अम्मा तव्हां पाण में न विड़ो। हाणे इहो सोचो त इन ॾाइण सकीना जी इन हवेली मां बादशाही कीअं ख़तम करायूं। हवेली सकीना जी उन्हे में उहा हुकुम हलाए थी ते तव्हांजो छा भली बादशाहियूं करे। सूरन में त मुंहिंजी छोकिरी आहे न, भाई तोखे छा है ॼाड़ीअ हणण में। तूं त रुगो ॼाड़ी हणी पई थी ॿिए जो अंदर साड़े, पंहिंजो अंदर पई थी ठारे। तोखे कहिड़ी ख़बर त ॿियनि जे मथां छा थो गुज़रे पियो। हरू भरू वते ॿियनि जे फटनि ते लूण बुरकींदी। भई ॿुध त मुंहिंजो दिलावर पंहिंजी वॾी माई ते कॾहिं खां महिरबान थियो आहे। छो हाणे सोनी जी शिकिल ई कान थी वणेसि। छा थियो अथसि? अधी चवे पई त सकीना दिलावर खे तावीज़ पहिरियां तावीज़ कैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। इन्हे ॾाइण खे तावीज़ कराए केरु थो ॾे। मोलू अम्मा मोलू, उनखे हाणे इन कम खां सवाइ ॿियो कम ई कोन्हे। मोलू मेरा वॾा दुश्मन ऐं तुसां बि मेरी त असुल कोन ठहंदसी ऐं तुसां दी बसुल कोन ठहंदसी। यो खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। ढोलू तूं मुंहिंजो हिकिड़ो कमु कर भा। अम्मा वॾी हिकु त क्या लख हज़ार कम कैसा तेरी रहमत दे लाए, पर इहो ॿुधा छुड़ावे त मेरे हथूं तुसां दी असुल कान ठासी। ठहंदी कान रुलंदी त सही न। हाँ इएं ढोलू राज कुरोलू असल इएं रुलसने जो केर कंहिंकू हथ बि कोन आसी। वाह तो न पट वाह तो वाशरा। कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। कन खुलियल आहिनि अम्मा वॾी, कन खुलियल आहिनि। तूं ॻाल्हि कर, हुकुम कर। इन्हे मौलूअ जो पीछो कंदो रहो। ॾिस त इहो तावीज़ लिखाए काथऊं थो पियो। जीअं ई तावीज़ लिखाए मोटे त तूं सिधो अचे पहिरियों मूंखे ॿुधाए। ॾिस हशर त मां इन्हे मौलूअ जो छा थी कयां पई। ठीक है मां वॾी, ठीक है।
बहादुर खान जो पीछो कंदा रहो मां निकरा पियो मूंखे पल पल जी रिपोर्ट ॾींदा रहो मीर खाना जे माण्हुनि खे सर कर रईस उहे त गाॾी में हुआ न न गाॾीअ में सिर्फ़ु मुंहिंजा माण्हू हुआ छो भला डीएसपी थी सघे थो दगाबाज़ी करे ऐं पोइ मां ख़ान जी नज़रुनि में किरी पवां डीएसपी ज़बान ॾिनी हुई पर मां उन्हीअ ते अंधो एतमाद करे इहो कमु न पे करणु चाहियो खान जा माण्हू कमरे में वेठा आहिनि वठी अचूं